रिपोर्टर गुलजान खान चांडियो वगण दुबई में कमाए वापसि वगण ईंदड़ ॿिनि नौजवाननि सां कराचीअ में वॾी वारदात। वगण लॻ भरिसां ॻोठ नवगोठ सां तालुक़ रखंदड़ ॿिनि नौजवाननि मोहसिन अली मीरानी ऐं मोहम्मद अमीन मीरानी सां वॾी वारदात थी वई आहे। दुबई कमाइण लाइ वियल उहे नौजवान कर्ज़ खणी दुबई कमाइण लाइ विया हुआ, जिथे केतिरनि ई महीननि जे रोज़गार खां पोइ उन्हनि कुझु ॾोकड़ कमाए ॻोठ तरफ़ अची रहिया हुआ ऐं पाण सां गॾु कुझु सामान खणी कराची एयरपोर्ट ते पहुता त राति देर सां ॿिन्ही नौजवाननि ॻोठ वञण लाइ टैक्सी कार भाड़े ते कराए वरिती, जंहिंजे ड्राइवर खे नशो ॾेई बेहोश करे सोराब ॻोठ कराची में उछलाए छॾियो। जवाबदार टैक्सी ड्राइवर ॿिन्ही नौजवाननि जो लखनि जो सामान ऐं लखें रुपया रोक खणी फरार थी विया। इलाइक़े जे माण्हुनि बेहोश थियल नौजवाननि खे ॾिसी अस्पताल पहुचायो ऐं वारसनि खे पिणु इतलाह कयो। ॿिन्ही नौजवाननि जे वारसनि जो चवणु हो त असां सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे। एयरपोर्ट इंतिज़ामिया ऐं पुलिस मदद करे ज़ालिम जवाबदार खे गिरफ़्तार करे सामान ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। मालूम थियो आहे त ॿिन्ही नौजवाननि खे नशेआवार टाफिन ज़रिए बेहोश कयो वियो ऐं फर्ड कई वई। नौजवाननि जे वारसनि ॿुधायो त असां हिते कर्ज़ वठी पंहिंजे ॿिन्ही नौजवाननि खे दुबई कमाइण लाइ मोकिलियो त जीअं घर जो गुज़र बसर सुठे नमूने सां थी सघे। जेके ॿई ॼणा उते कमाई रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान समेत वापसि अची पिया। कराचीअ जे एयरपोर्ट ते बीठल कार ड्राइवर फ्रॉड करे ॿिन्ही नौजवाननि खे नशो ॾेई उन्हनि खे बेहोशीअ वारी हालत में फिटो करे रोक रक़म ऐं क़ीमती सामान खणी फरार थी वियो आहे। कराची एयरपोर्ट त CCTV कैमराऊं लॻल आहिनि, उन्हनि में चेक कयो वञे ऐं जिथां नौजवाननि कार बुक कराई त उते कार जी एंट्री बि थियल हूंदी, उहा बि चेक कई वञे ऐं मुलविस कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वञे ऐं असांजा पैसा ऐं सामान असांखे वापसि करायो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।